केमिस्ट्री क्लास ॾहों बाब ॿियों सबक़ पहिरियों तारुफ़ इंट्रोडक्शन। आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजुल चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजा अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि एसिड्स तेज़ाब, बेसिस असास ऐं साल्ट्स लूण। इंट्रोडक्शन तारुफ़। Acid bases and salts are three distinct classes in which almost all the organic and inorganic compounds are classified. तेज़ाब असास ऐं लूण अहिड़ा टे मुख़्तलिफ़ ग्रुप आहिनि जिन में तक़रीबन हड़ई नामियाती ऐं गैर नामियाती मुरकिब विरहायल आहिनि। A famous Muslim chemist Jabir bin Hayyan prepared nitric acid, hydrochloric acid and sulfuric acid. हिकु मशहूर मुस्लमान साइंसदान जाबिर बिन हयान नाइट्रिक एसिड, हाइड्रोक्लोरिक एसिड ऐं सल्फ्यूरिक एसिड जहिड़ा तेज़ाब तयार कया। In 1787, Lavoisier named binary compounds of oxygen such as carbon dioxide and sulfur dioxide as acids which on dissolution in water gave acidic solutions. 1787 में लिवाइज़र पाणीअ में ॻरण सबबि तेज़ाबी ॻार पैदा कंदड़ ऑक्सीजन जे ॿिटनि मुरकबनि खे पिणु तेज़ाबनि तौरु मुतारिफ़ करायो। मिसाल जे तौर ते कार्बन डाइऑक्साइड ऐं सल्फर डाइऑक्साइड। हाणे जेकॾहिं कार्बन डाइऑक्साइड खे तव्हां ॾिसो त उहा हवा में मौजूदु हूंदी आहे। इहा कार्बन डाइऑक्साइड जॾहिं पाणीअ में ॻरे थी त उहा कार्बन डाइऑक्साइड पाणीअ जे मालिक्यूलनि सां मिली करे कार्बोनिक एसिड तयारु करे थी ऐं इहो कार्बोनिक एसिड पाणीअ जे अंदरि पंहिंजा तेज़ाबी प्रोटॉन रिलीज़ कंदो आहे। Later on in 1815, Sir Humphrey Davy discovered that there are certain acids which are without oxygen, for example hydrochloric acid. बाद में 1815 में सर हम्फरी डेवी वरी इहो पतो लॻायो त कुझु अहिड़ा तेज़ाब पिणु आहिनि जिन में ऑक्सीजन शामिल कोन्हे का। मिसाल जे तौर ते हाइड्रोक्लोरिक एसिड। Davy proved the presence of hydrogen is the main constituent of all acids. सर हम्फरी डेवी इहो साबित करण में कामयाब वियो त समूरनि तेज़ाबनि में हाइड्रोजन अंसर मुख्य जुज़े तौर ते मौजूदु आहे। मिसाल जे तौर ते स्ट्रॉन्ग एसिड्स हाइड्रोक्लोरिक एसिड, नाइट्रिक एसिड, सल्फ्यूरिक एसिड, इन्हनि खां वेंदे तव्हांजे क्लोरिक एसिड्स ताईं तव्हां ॾिसो त सभिनी में तव्हांखे हाइड्रोजन मौजूदु मिलंदी। ऐं वरी वीक एसिड्स जिन में ऑक्जेलिक एसिड आहे, सल्फ्यूरिक एसिड आहे, फास्फोरिक एसिड आहे या बेंजोइक एसिड आहे, उन्हनि मंझि पिणु तव्हांखे हाइड्रोजन हिकु मुख्य जुज़े तौर ते मौजूदु नज़र ईंदी। It was also discovered that all water-soluble metallic oxides turn red litmus paper into blue, which is a characteristic of bases. अॻिते हली करे इहो पिणु मालूम थियो त समूरा पाणीअ में ॻरंदड़ धाती ऑक्साइड, मिसाल जे तौर ते सोडियम ऑक्साइड या कैल्शियम ऑक्साइड या मैग्नीशियम ऑक्साइड ॻाढ़े लिटमस पेपर खे नीरे रंग जो करे छॾनि था ऐं इहा ख़ासियत असासनि जी हूंदी आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं कंहिं बि मेटलिक ऑक्साइड जो असां सॉल्यूशन खणूं, फॉर एग्जाम्पल असां पाणीअ में सोडियम ऑक्साइड ॻारियूं या पाणीअ में तव्हां कैल्शियम ऑक्साइड ॻारियो ऐं उन में ॻाढ़ो लिटमस पेपर विझो त उहो ॻाढ़ो लिटमस पेपर नीरे रंग जो थी वेंदो। इहो अॻिते हली करे साबित थियो त मेटलिक ऑक्साइड्स जेके आहिनि उहे पंहिंजी ख़ासियतुनि में असासी यानी बेसिक हूंदा आहिनि। The word acid is derived from the Latin word acidus meaning sour. लफ़्ज़ एसिड लातीनी ॿोली जे लफ़्ज़ एसिडस मां वरितल आहे जंहिंजी माना आहे खटो। The first acid known to men was acetic acid. इंसानी तजुर्बे में आयल पहिरियों तेज़ाब एसिटिक एसिड हुयो जेको अंगूरी सिरके में हासिल थियो। We all have a little concentration of hydrochloric acid in our stomach, which helps to break down the food. असां सभिनी इंसाननि जे मादे में थोरो मिक़दार हाइड्रोक्लोरिक तेज़ाब एसिड जो मौजूदु हूंदो आहे जेको खाधे जी तोड़ फोड़ में मदद कंदो आहे। Sometimes the amount of stomach acid becomes too much. कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त इन जेको मादे में तेज़ाब आहे उन जो मिक़दार वधीक पैदा थी वेंदो आहे, which causes acidity, जंहिंजे करे तेज़ाबियत थी पवंदी आहे। ऐं इन ई तेज़ाबियत जी असांखे शिकायत अंगारीअ जी सूरत में या खटी ओगराई जी सूरत में थींदी आहे। इन ई हाइड्रोक्लोरिक एसिड जे वधीक मिक़दार खे न्यूट्रल करण जे लाइ असांखे डॉक्टर जेके दवाऊं लिखी ॾींदा आहिनि उन्हनि में मैग्नीशियम हाइड्रो ऑक्साइड हिकु एक्टिव इंग्रेडिएंट तौर ते मौजूदु हूंदो आहे
जेको इन एसिड सां रिएक्शन करे उनखे लूण ऐं पाणी में तब्दील करे असांजे मादे जे अंदरि पैदा थियल तेज़ाबियत खे दूर कंदो आहे. The bases are beneficial in variety of solutions. असास जेके आहिनि उहे खोड़ सारनि सूरतुनि में असांजे लाइ फ़ाइदेमंद आहिनि. Soap and paper industries, sodium hydroxide is used. असांजे सोप यानी साबुण ऐं पने वारी जेका सनत आहे उन में सोडियम हाइड्रोक्साइड इस्तेमालु थींदो आहे. सीमेंट एंड प्लास्टर ऑफ पेरिस आर मेड फ्रॉम कैल्शियम हाइड्रोक्साइड. सीमेंट ऐं प्लास्टर ऑफ पेरिस जेको हॾे वग़ैरह भॼण जी सूरत में ॿाहुनि या ॼंघुनि ते चाढ़ियो वेंदो आहे उहो पिणु हिकिड़े असास कैल्शियम हाइड्रोक्साइड मां तयारु थींदो आहे. अमोनिया इज़ यूज़्ड इन फर्टिलाइज़र्स. अमोनिया हिकिड़ो असास आहे जेको भाण वग़ैरह जी तयारीअ में इस्तेमालु थींदो आहे. अमोनियम नाइट्रेट इज़ यूज़्ड इन फर्टिलाइज़र्स. अमोनियम नाइट्रेट हिकिड़ो ॿियो लूणु आहे जेको फर्टिलाइज़र्स में इस्तेमालु थींदो आहे. सिल्वर ब्रोमाइड इन फोटोग्राफी एंड कैल्शियम क्लोराइड इज़ यूज़्ड एज अ ड्राइंग एजेंट. सिल्वर ब्रोमाइड हिकिड़ो ॿियो लूणु आहे जेको फोटोग्राफी में इस्तेमालु थिए थो ऐं कैल्शियम क्लोराइड हिकु टियों लूणु आहे जेको घिम चूस एजेंट तौर ते इस्तेमालु थींदो आहे जेको दवाउनि वग़ैरह जे अंदरि नंढड़ियुनि ॻोथरियुनि में पिणु तव्हांखे नज़र ईंदो हूंदो. असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो. वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.